कॉन्स्पिरेसी थ्योरी हिकिड़ी साज़िशी थ्योरी मौलाना फज़ल रहमान ॿुधाई त हिकिड़ी पॾेही मुल्क हुननि त ज़ाहिर ख़लीजी मुल्क माना अरब मुल्क उन पैसा ॾिना त इमरान ख़ान वज़ीर आज़म थी वञे ऐं पोइ वज़ीर आज़म थियण खां पोइ जेको आहे ग्वादर खे स्लो करे छॾे। अच्छा हाणे सुवाल इहो आहे त इमरान ख़ान वटि हिकिड़ी कॉन्स्पिरेसी थ्योरी आहे त खेसि अमेरिका हटायो। मौलाना फज़ल रहमान साहब चवनि था त जेको आहे हिन खे ख़लीजी रियासत हिकिड़े पैसा ॾिना। हिन खां अॻु मौलाना फज़ल रहमान साहब इहो इल्ज़ाम हणंदा रहिया त हीअ यहूदियुनि जा पैसा आहिनि इमरान ख़ान साहब जे पोयां, छाकाणि त संदसि घरवारी ऐं हू सॼो जेको किसो एक्स घरवारी जो जेको मामिलो। सो कॉन्स्पिरेसी इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ जेके आहिनि असां वटि हलंदी रहियूं। असां वटि लियाक़त अली ख़ान जे एसेसिनेशन खां वठी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ताईं, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वारी त काफ़ी हद ताईं इस्टेब्लिश शइ आहे। असां वटि PNA जी तहरीक छो हली, उनजे पोयां चइबो आहे पेट्रो डॉलर हो। ज़ियाउल हक़ छो बरजमान रहियो, ज़ाहिर जे पोयां अमेरिका हो। सो केरु हुकूमतूं अचनि पियूं, हुकूमतूं वञनि पियूं, हमेशह असां वटि इहो थींदो रहियो आहे त को इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी आहे, को पॾेही साज़िश आहे। वॾे माण्हुनि ते अमेरिका जो इल्ज़ाम लॻंदो हो, हेठि जेके ही बलोच सिंधी नेशनलिस्ट आहिनि इन्हनि ते इंडिया जो इल्ज़ाम लॻंदो रहियो। सो इंटरनेशनल प्लेयर्स इहे न आहिनि त असांजे मुल्क में ऑपरेट न कंदा रहिया आहिनि। जेके वॾा इंटरनेशनल पॾेही क़ुवतूं आहिनि, ईअं न आहे त ही सिर्फ़ु हवाई ॻाल्हियूं आहिनि, कुझु ॻाल्हियूं ठीकु बि आहिनि। सो बहरहाल फ़िलहालु जेको सियासी प्लेटफॉर्म ते या सियासी फोरम ते सिर्फ़ु इमरान ख़ान जी हिकिड़ी कॉन्स्पिरेसी थ्योरी हली पई त अमेरिका मूंखे हटायो। उन जवाबनि पेश आहे त ख़लीजी रियासत इमरान ख़ान खे इक़्तिदार में आंदो। अच्छा मूंखे हीअ ॻाल्हि सम्झ नथी अचे, मूंखे हीअ ॻाल्हि इन करे सम्झ नथी अचे त मिसाल भुट्टो साहब जे ख़िलाफ़ु सभिनी ख़बर आहे अमेरिका जो बिल्कुलु हथ हो हुन में, अमेरिका जेको आहे हटाइणु चाहियो पिए ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे, त छा हेनरी किसिंजर पाण अची हटाए छॾियो भुट्टे साहब खे? न, असांजी इस्टेब्लिशमेंट इन्वॉल्व। इमरान ख़ान साहब जी लाइ ही सॼी अपोज़िशन जी पार्टियूं चवंदियूं रहियूं ऐं एतिरो ग़लति बि न हो त इलेक्शन खां पहिरीं ठीकु आहे उहो वेंदे मीनारे पाकिस्तान वारे जलसे खां वठी इहे थ्योरीज़ हलंदियूं रहियूं त असां वटि जेके ग़ैबी ताक़तूं आहिनि यानी इस्टेब्लिशमेंट सपोर्ट करे पई इमरान ख़ान साहब खे एज़ थर्ड ऑप्शन ठाहिण में। सिलेक्ट करे खणी आया, हुन सिलेक्ट करे वरितो आहे, हाणे हुनखे प्रमोट कयो पियो वञे एज़ थर्ड ऑप्शन। 2018 जी इलेक्शन ते ही सॼी 11 जमातूं इंक्लूडिंग मौलाना फज़ल रहमान साहब चवनि था त इमरान ख़ान साहब खे सिलेक्ट करे इलेक्शन मैनेज करे इमरान ख़ान साहब खे वज़ीर आज़म ठाहियो। इहे सभु 11 जमातूं इहो चवनि थियूं। जी हाँ, सिलेक्ट कंहिं कयो ऐं मैनेज कयो ज़ाहिर असांजी इस्टेब्लिशमेंट। उहो बि सभिनी त पोइ हाणे मूंखे सम्झ नथो अचे त मौलाना फज़ल रहमान साहब चए थो ख़लीजी रियासत जेको आहे पैसा ॾेई इमरान ख़ान खे वज़ीर आज़म कयो, त वज़ीर आज़म इमरान ख़ान पाणे थी वियो छा? जॾहिं हिकिड़े पासे चओ था त ग़ैबी ताक़तनि इमरान ख़ान खे ठाहियो, त पोइ उन ख़लीजी रियासत बि छा असांजी ग़ैबी ताक़तनि खे पाण सां मिलाए वरितो त इमरान ख़ान खे आणणो आहे? ऐं गवादर खे छाकाणि ॾिसो न, अगरि त आऊं हिकिड़ी शइ कयां पियो पंहिंजे ओन ते यानी पाण, त पोइ त ठीकु आहे। लेकिन अगरि मुंहिंजे पोयां तव्हां आहियो त जेको बि मूंखां अमल थिए पियो उनजे पोयां तव्हां आहियो ऐं तव्हांजे पोयां केरु ॿियो हूंदो जंहिंजे चवण ते तव्हां करे रहिया आहियो। सो ॻाल्हि सम्झ नथी अचे। इमरान ख़ान साहब चए थो मूंखे अमेरिका हटायो, पर छा अमेरिका जेको आहे जो बाइडन पाण हिते फ़ोनूं करे चयो त MQM खे ऐं बाप पार्टी खे त सपोर्ट छॾे ॾियो, ऐं MQM ऐं बाप पार्टी वारा या क्यू लीग वारा जो बाइडन जी ॿुधंदा या हिते लोकल वारनि जी ॿुधंदा जंहिंसां व्हाट्सएप तां फ़ोन ईंदो, त वरी उहा ॻाल्हि सम्झ नथी अचे त अमेरिका कीअं हटायो। अगरि अमेरिका हटायो बि त हटाइण खे यकीनी त हुन फ़ैसिले ते अमल जेको करायो उहो त ग़ैबी ताक़तनि करायो जंहिंखे इमरान ख़ान साहब न्यूट्रल चए थो। ऐं अगरि मौलाना फज़ल रहमान चवाणी त अगरि के रियासती ख़लीजी रियासत इमरान ख़ान खे आणणु चाहियो पिए त इलेक्शन में छा इमरान ख़ान पाण मैनेज करे वरितो हो छा, या हुन ख़लीजी रियासत अची इलेक्शन मैनेज करे ॾिना? ज़ाहिर असां वारनि कराए ॾिना। त पोइ ज़बान सड़े थी, सिधो चओ। इमरान ख़ान साहब बि सिधो चए त खेसि कंहिं हटायो आहे, ऐं मौलाना फज़ल रहमान साहब बि चए त खेसि भई चवंदा रहिया आहिनि, आऊं थोरी थो चवां। जी हाँ,
बिलावल भुट्टो साहब, मरियम नवाज़ साहिबा, मौलाना फज़ल रहमान साहब, ANP, सभु पार्टियूं चवंदी रहियूं त इस्टेब्लिशमेंट जो लाडलो आहे इमरान ख़ान उनखे आंदो आहे। सिलेक्ट करे खणी हाणे चओ त ख़लीजी रियासत आंदो आहे, त भई ख़लीजी रियासत अगरि आंदो आहे त हू मार्फत इस्टेब्लिशमेंट जी आयो न, इहो चओ न, जी हा चई ॾेखारे। आउं त नथो चवां, लेकिन ॻाल्हि इहा आहे ही कहिड़ी कॉन्स्पिरेसी थ्योरीज़ आहिनि। भई इंटरनेशनल प्लेयर्स बि पाण जी सरज़मीन ते त कोन था वेहनि। सो मूंखे करे ॿुधी ॻाल्हि जो मज़ो वठूं पिया।